कराची के डिफेंस पुलिस पारा मुबैना तौर बेरहमाना तशद्दुद करे ज़ख्मी थियल लाज शागिर्द शहबाज कासगली के इंसाफ़ ॾियारण जे लाइ लतीफ़ पार्क खां प्रेस क्लब शहदादपुर ताईं शहदादपुर जी सिविल सोसाइटी वकीलनि प्राइवेट स्कूल एसोसिएशन ताजरनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां एहतजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जवान जो है लायर जो है वहाँ पर पढ़ते थे, जिसका शहबाज अली खासकली, उसके वालिद भी एडवोकेट हैं जनाब असगर अली खासकली, उनके चाचा भी डॉक्टर हैं, बल्कि उनकी फैमिली जो है पूरी डॉक्टर और वकला से भरी हुई है। लिहाजा हमने पढ़ने के लिए उस बच्चे को यहाँ से भेजा है, इसीलिए ताकि वहाँ बाहर जाके डिग्री हासिल करें, तालीम हासिल करें और वहाँ की सोबत हासिल करें। लेकिन अगर इस तरह का नाइंसाफ़ और इस तरह के जुल्म अगर होगा तो कौन शख्स अपने वालिद या बच्चा अपने वहाँ भेजेगा। हमने भी अपने बच्चे भेजे हुए, अगर इस तरह की हमने वो देख कर कार्रवाई को पूरे घर वाले परेशान हैं, पूरा शहदादपुर परेशान है। जी सिंध से अपील करते हैं, चीफ जस्टिस साहब से अपील करते हैं और तमाम बाला काम से अपील करते हैं कि कम से कम नौजवान लड़का जो कि 8 दिन से अस्पताल में बेहोश है, अभी तक ज़िंदगी और मौत की कशमकश में है साथ है। हमारा मुतालबा ये है जो डिफेंस का एसएचओ है उसको गिरफ्तार किया जाए और उसमें जितने भी शरका जो मुलविस हैं, जो हमारे सामने नहीं है, जो पीछे हैं, पर्दे के पीछे हैं, उनको भी सामने लाया जाए और कैफ़े किरदार तक पहुँचाया जाए। शहर सां हुनजो ताल्लुक़ आहे, इंतिहाई पढ़ियल लिखियल फैमिली, शरीफ़ माण्हू, हुनजो वालिद साहब एडवोकेट आहे, हुनजा पढ़ियल लिखियल फैमिली, कराची में ला स्टूडेंट हिकिड़ी कॉलेज में यूनिवर्सिटी में ज़ेर तालीम, इंतिहाई शरीफ़ छोकिरो। पुलिस हुन ते एतिरो बेरहमानो तशद्दुद कयो आहे, हुन छोकिरे खे मरणी हालत में छॾे हुन ते गोलियुनि जा फायर हणी करे एॾो वॾो ज़ुल्म जा जेके बि लीका हुया इंसानियत जा सभु लताड़े हुनखे ज़ख़्मी हालत में हॉस्पिटल में उछले ऐं पुलिस पाण गुम थी वई। ऐं ज़ुल्म जी इंतिहा इहा आहे जो हुनजा जेके लवाइकीन आहिनि उहे मुसलसल एहतजाज कंदा रहिया, का दाद का फरियाद न। IG गुलाम नबी मेमून साहब या तव्हांजी कारकर्दगी ते सिधो सऊं सवालिया निशान आहे त एतिरे टाइम खां वठी तव्हां खां कार्रवाई न कई। ज़ियाउल हसन लंजार होम मिनिस्टर खे ऐं चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहब, मां तव्हां सां मुखातिब थी चवां थो, एतिरो टाइम थियो आहे हिन ॿार सां शहबाज खासकली सां एॾो वॾो वाक़ियो थियो आहे जो अञा ताईं माना तव्हांजे तरफ़ां को नोटिस न वरितो वियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त FIR जो ऑर्डर थी वियो आहे, FIR थींदी, ट्रांसपेरेंट इन्वेस्टिगेशन कई वञे ऐं SHO डिफेंस इसरार बुरड़ो ऐं उनजी टीम जेके जेके हिन मामले में मुलविस आहिनि उन्हनि ते सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे, डिपार्टमेंटल इंक्वायरी कई वञे ऐं फिलफोर हिनखे डिसमिस फ्रॉम सर्विस कयो वञे। खोर को, किसी लैंड माफिया को ऐसे गोलियां मारी हों, ये किस तरफ लेकर जा रहे हैं। एक तो ये जाली हुकूमत है और दूसरा ये जो है वो हर काम जाली करने के बाद सिंध पुलिस को जो छुड़वाक जो दी गई है, इन पुलिस का काम सिर्फ मंथलियाँ वसूल करना है। ये सिर्फ मंशियात की और 2 नंबर कामों की सिर्फ मंथलियाँ वसूल करते हैं। इनका कोई लाचार नहीं है कि नौजवान स्टूडेंट या कोई मुसाफिर, इनको कोई तहफ़्फ़ुज़ देना का जो है वो कोई तरीक़ेकार नहीं है। इन्होंने सिर्फ अपनी मंथली बेसिस बनाई हुई है। लिहाजा सिंध की आवाम से मैं गुजारिश करूँगा, इनसे मैं कोई मुतालबा नहीं करूँगा, क्योंकि इस हुकूमत से और इस रियासत से अब हमें जो है वो हम दिल बर्दाश्ता हो चुके हैं। गुलाम असगर खासकली साहब प्रिंसिपल है मेमून अकेडमी जो। असां प्राइवेट स्कूल जा जेके बि आहियूं मालिकान आहियूं, असां टीचर्स स्टूडेंट्स सभु सरापा एहतजाज आहियूं ऐं इन खां वधीक बि असांखे जेकॾहिं एहतजाज करिणो पियो त असां हद खां क्रॉस करे वेंदासीं। शहबाज खासकली सां जेको डिफेंस जे SHO बुरड़ो जेको ज़ुल्म कयो आहे, इहो सिर्फ़ु शहबाज खासकली सां ज़ुल्म कोन्हे को, इहो असां इंटीरियर जे तमामु शागिर्दनि खे ज़ुल्म आहे। असांजे इंटीरियर जे शागिर्दनि खे इहो मैसेज ॾिनो पियो वञे त तव्हांजी कराची में का बि जगह कान्हे का, असां तव्हांजा सिंधी मिली तव्हांखे उते भित सां लॻाईंदासीं। हीअ मंशियात फरोश SHO, हीअ जेके दला आहिनि, जेके पॉलिटिकल माण्हुनि जा दला SHO जेके वेठल आहिनि हिते, उन अहिड़ो बेरहमानो तशद्दुद कयो आहे शहबाज खे, जेको पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में आहे। असां IG सिंध खां मुतालबो कयूं था त का गैरत जी गोरी खाओ। मंशियात वारनि लाइ तव्हां गैरत जी गोरी कोन खाओ, तव्हां मंथलियूं वठो, तव्हां लंजारनि जी इन्हनि जी सभिनी जी सरपरस्ती कयो, जंहिंजी अचे थी उहो पंहिंजो जेको हलाए पियो लठ। उन खां पोइ असांजे शहदादपुर जे अंदरि जेको मंशियात आहे उन जे ख़िलाफ़ु असां एक्शन कयो, उन ते बि तव्हां को बि एक्शन न खयो आहे। शहबाज खासकली सां जेकॾहिं इंसाफ़ न थियो त असां प्राइवेट स्कूल्स जा तमामु शागिर्द वठी असां हाईवे हाला जो हाईवे बंदि कंदासीं ऐं असां ट्रैफिक मुअतल करे छॾींदासीं। महिरबानी। एहतजाज शहबाज खासकली के इंसाफ़ वठी ॾियण जे लाइ आहे। शहबाज हिन वक़्तु जिना हॉस्पिटल जे न्यूरो वार्ड में दाख़िल आहे, ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में आहे। अल्लाह ताला हुनखे वरी हयाती ॾे। असांजो मुतालबो सिर्फ़ु एतिरो आहे त पुलिस जो कमु त माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियणु आहे।
असांजे पाकिस्तान जे शहरनि खे तहफ़ुज़ ॾियणु आहे। सिंध पुलिस पहिरीं बि अलाए केतिरा गैर इंसानी वाक़ियात करे चुकी आहे। असांजो मुतालबो आहे त जिन बि इन में जेके माण्हू मुलविस आहिनि, जिन बि उन ते तशदुद कयो आहे, उन्हनि खे क़ानूनी जे मुताबिक़ बद खां बदतरीन सख़्त खां सख़्तु उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ताकी इन क़िस्म जा वाक़ियात आईंदे ॿीहर न थी सघनि। ख़ास के लिए एडुकेट आहे डेनम यूनिवर्सिटी कराची जो लॉ स्टूडेंट आहे। साईं असगर ख़ास के लिए एडुकेट आहे। मुंहिंजो सवाल आहे सिंध गवर्नमेंट खे त छा ही टेररिस्ट हो, छा ही दहशतगर्द हो जो अहिड़ी मतिलबु उनखे मतिलबु अटैक कयो वियो आहे उन ते, छा ही को मंशात फरोश हो जे अहिड़ी मतिलबु टेररिस्ट अटैक कयो वियो आहे पुलिस जी तरफ़ां। मुंहिंजो मुराद अली शाह CM सिंध, मुंहिंजो लंझार ज़िया हसन लंझार ऐं आजी सिंध गुलाम नबी मेमन खे अपील आहे फिल नोटिस वरितो वञे इन ॻाल्हि जो ऐं हिन फिल हिन खे सस्पेंड कयो वञे ताकी अॻिते स्टूडेंट जेके आहिनि, जेके पढ़नि था कराची में पढ़नि था, चाहे ओवरऑल पूरी सिंध में जेके स्टूडेंट्स आहिनि जेके हितां खां पंहिंजो घर छॾे वञनि था उते पढ़नि था, त हर स्टूडेंट जो तहफ़ुज़ मतिलबु इहो सम्झ अगरि इहा ई गुंडागर्दी हलंदी रही पुलिस जी त पोइ असां हाईवे बंदि कंदासीं। असां 24 कलाकनि जे अंदरि जे अगरि नथो थिए त असां नेक्स्ट टारगेट असांजो हाईवे बंदि हूंदो। कैमरामैन टीम सां गॾु असद दायरी, सिंध TV न्यूज़, शहदादपुर।